याद आ विसरी वही गाल है। साहबन पुछो सही शैतान खे पर फरमाया था हाओ केड़ो फायदो। सरकार फरमाइन था जॾहिं अल्लाह पाक शैतान खे चयो हो त आदम खे सजदो कर, तो आदम खे सजदो हुन कोन कयो। मलाइकन खे रब पियो चे आदम खे सजदो कयो। सजदो कंहिंजे लाइ आहे? चओ अल्लाह जे लाइ। ॾाढे चओ कंहिंजे लाइ आहे? पोइ जॾहिं सजदो अल्लाह जे लाइ त पोइ आदम खे छो पियो सजदो कराए? गर नबूदे ज़ात हक़ अंदर वजूद आबो गिलरा कै कुनद मलके सुजूद। हजरत मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइन था त हजरत आदम अलैहिस्सलाम जे बोते मुबारक के सजदो को न हो। हकीकत में रब करीम जी ज़ात बाबरकात आदम जे वजूद में पंहिंजी ज़ात जे नूर खे रखियो हो। रब करीम जी ज़ात जो उन में नूर न हुजे हा त मलाइक हरगिज़ हरगिज़ आदम के सजदो को न कन्हा। कंहिंखे सजदो थो चो तो नूर हक़ खे। ॾाढे ॾाढे चो कंहिंखे। अञा सिंधी में चो नूर खुदा खे। कंहिंखे सजदो थियो? अञा वधीक चो नूरुल्लाह खे। कंहिंखे सजदो थियो? गर नबूदे ज़ात हक़ अंदर वजूद आब गिलरा कै कुनद मलके सुजूद। कदई भी मलाइक आदम अलैहिस्सलाम के सजदो को न कन्हा, पर हकीकत में आदम अलैहिस्सलाम में अल्लाह जो नूर हो। वो अल्लाह जे नूर जो नालो आ मुहम्मद करीम। आदम में कहजो नूर हो, चो अल्लाह जो। चो चो कहजो उहो नूर मुहम्मदी शक्ल में दुनिया में आयो। खुदा जे ज़ात उन नूर के सजदो पे करायो। पो उन नूर के जन सजदो कयो से रहमत वारा मलाइक थी विया। ऐं जंहिं न कयो सो तड़जी वियो। समझो था न सही? अॼुकल्ह भी नूर जा मुनकर तड़िया पिया थी। तड़ियल दर 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 बदर, हथ में लोटो बे हथ में सोटो, मथे ते उस्तरो, कुल्हन ते बिस्तरो। तबलीग तबलीग तबलीग। नसवार जो चपटो, बोथरन में अंदर चर्स, हीरोइन, नंढड़ा नंढड़ा पिस्टल, रिवाल्वर, सिंगल भी कंदा वतन, तबलीग भी कंदा वतन। हम खुरमा हम सवाब। मज़ो आ न सही? तबलीग जी तबलीग, मज़े जो मज़ो, वाणे वांगुरु तीवण जो तीवण भी। कोरा कट्टा जाहिल जट का ख़बर कान। न वज़ू जे फर्ज़न जी, न वाजिबन जी, न शर्तन जी, न सुन्नत जी, न कुरान जे तर्जुमे जी, न हदीस जी। किथों हलियो आहे? को चवंदो बन्नू खां, को चवंदो कोहाट खां, को चवंदो पेशावर खां, को चवंदो रावलपिंडी खां, को चवंदो मुल्तान लाहौर खां। घणा ॾींहं थिया थी। को चवंदो मुझे अल्हम्दुलिल्लाह 6 महीने हो गए हैं। तोखे घणा थिया? अल्हम्दुलिल्लाह मुझे 9 महीने हो गए हैं। वरी टे खे चओ अल्हम्दुलिल्लाह मुझे साल हो गया है। अरे 6 महीना 9 महीना वो साल बाहर पोड़ी काथे आ? अब समझो था लाए न? खुदा जे वास्ते मेरी ॻाल्हाईंदा त हलो। असां मस मस बरातियूं घरों निकिरूं था, 3 रात घर पहुचूं था त हे तारा फुटारा पिया। मिंथू मेड़ू करे जान था छड़ायूं। वरी हफ्तो डेढ़ रही उते बाबा अल्लाह जे दीन जो भी फर्ज़ आ कुछ। और हे जो राणो खैर जो 6 महीना 9 महीना 12 महीना बाहर आ त पाण समझो था पिया। माण्हुनि खे गुमराह कदई। चए सही नबी पाक अलैहिस्सलाम में फरमायो आ त
त जेको बैतुल मक़दस वारी मस्जिद अक्सा में निमाज़ पढ़ंदो त के 25,000 निमाज़ जो हिकड़ी निमाज़ जे एवज़ में सवाब मिलंदो। मदीने ईंदो त 50,000 जो सवाब, पर जे मक्के ईंदो त लख निमाज़ जो सवाब, पर जे असां जे राई विंड ईंदो त उनखे 49 करोड़ जो सवाब मिलंदो। मक्के खां बि चढ़ी विया, मदीने खां बि चढ़ी विया। 49 करोड़ केड़ी हदीस में लिखियल आहे त जेको राई विंड वञे त के सवाब मिलंदो। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हे हक़ीक़त में अञा थोरो लहराइनि था। थोरनि ॾींहंनि खां पोइ बाक़ाइदे कादियाननि वांगुरु पंहिंजो नओं कादियान राई विंड में ठाहींदा, नओं नबी ठाहींदा। हिननि जा मौलवी फतवा त अॻई ॾेई विया आहिनि। मौलवी कासिम नानो तो ही लिखी वियो आहे पंहिंजे किताब में त नबी करीम खां पोइ जेकॾहिं ॿियो को नबी अचे त का वॾी ॻाल्हि कान्हे, अची सघे थो। मुसलमाननि जो चवणु आहे त मुहम्मद आखिरी नबी आ, क़यामत ताईं नबी आ, ॿियो नबी कोन ईंदो। आहे या न आहे? कॉन्फ्रेंस भी हक़ नबी आ, ॾाढे चओ हक़ नबी, ज़ोर सां चओ हक़ नबी। वहाबन खे धिक नबी, पाड़ भिना जी पट नबी। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ दोस्त, मूंखे ॿुधाए सही, मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ थो इहो कयां पियो त अल्लाह पाक जे महबूब पाक अलैहिस्सलाम जा सहाबी बि इहे महीननि जा महीना, सालनि जा साल कोन वेंदा हुआ। कुर्बान मदीने वारे शहनशाह तां पाक नबी आ, हुन जे घर में जेके औरतूं से बि पाक आहिनि, अहिड़ियूं त पाक आहिनि जो अल्लाह जी ज़ात मशवरो पियो ॾे त मुंहिंजा मिठड़ा महबूब, मां रब चवां थो त इन औरत सां शादी कर। हजरत बीबी आयशा सिद्दीका नबी करीम जी घरवारी आ। जंहिंमहिल हुजूर सां शादी थी करे तंहिंमहिल नाबालिग आ। शरीयत जो कानून आ त नाबालिग जे पारां पीउ ॾींदो आहे कबूलियत। महबूब पाक अलैहिस्सलाम सां जॾहिं निकाह थियो तंहिंमहिल अबू बकर खां पुछऊं, ऐ अबू बकर सिद्दीक, तुंहिंजी न्याणी नाबालिग आ, पंहिंजी न्याणीअ जे लाइ तू घोट मुहम्मद कबूल करे थो या न? सिद्दीक जवाब ॾिनो, परवाने के लिए शम्मा और बुलबुल को फूल बसे, सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। मुझी तो दिल चवंदी आ त धीअरूं मुंहिंजूं हुजनि, घोट मुहम्मद अरबी हुजे। हिकिड़ी परणाया, जेकॾहिं उहा मरी वञे त वरी ॿी परणाया, जे उहा मरी वञे त टी परणाया, जे उहा मरी वञे त चौथी परणाया। दिल चवंदी आ त न्याणियूं सिद्दीक जूं हुजनि, घोट मुहम्मद अरबी जी ज़ात हुजे। अबा सची ॻाल्हि आहे या न? चाचा या बीड़ी त महिरबानी करे विसाए। आहे व मवारनि सां बिलाचा, ॿ टे कलाक वेहनि था, पेट में वट, ॻोढ़ा पिया ठहंदा, ओगरायूं खटियूं पियूं हूंदियूं, मथो पियो फिरंदो। हाणे क़ुरान ॿुधनि त कीअं? अञा इहो त शुक्र आहे सुबुह जो वयल अथनि वधीक। 13 सिगरेट न पीअंदा त टोरो बि कोन ईंदो। वेही ॾींदा ज़ोर, पोइ कन बि ॻाढ़ा, हिकिड़ो सिगरेट, ॿियो सिगरेट, टियों सिगरेट, वञी मस का मुश्किल टरंदी। माण्हू एसी ताईं गाह जी भरी कुतर करे मवाली जो टोरो कोन थो करे। पर नाराज़ न थियो, महिरबानी करियो, क़ुरान जी महफ़िल खां त मुड़ी वञिजो। अॼु त 2 टे कलाक बस करे वियो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। सलात मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद रबी ते पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अबू बकर सिद्दीक खां पुछा कई वई आहे त प्यारा सिद्दीक तोखे पंहिंजी घर न्याणीअ जे लाइ हज़रत आयशा सिद्दीका जेका तुंहिंजी धीउ आहे, उन धीअ जे लाइ घोट मुहम्मद क़बूल आहे? चई क़बूल आहे। छा चई त क़बूल आहे?
ॾाढे चओ क़बूल आ, कंहिं चयो सिद्दीक़। हाणे घोट खां पुछजे तव्हां बि परिणिया त आहियो न कि न वाठनि जो राज आहे? जेकॾहिं को हुजे त दुआ कयो सलाह करे कमड़ो थी वञेसि। आमीन आमीन। भलारा वेठा हो, मुसलमाननि बि हिम्मत अहिड़ी कई आहे जो माइन जा अच्छा मथा थी विया, ॾियण लाइ तयार न आहिनि। याद रखजां जंहिंजे घर में न्याणी बालिगा, अल्लाह जे हबीब जो चवणा नमाज क़बूल नाहे, रोज़ो क़बूल नाहे, हज क़बूल नाहे, ज़कात क़बूल नाहे, तहज्जुद क़बूल नाहे, रात जो जागण क़बूल नाहे, खैर खैरात करे क़बूल नाहे। माहवारी महीने में माईअ खे ईंदी आहे, अल्लाह ताला मलाइकत खे हुकुम कंदो आहे हिन जे पीउ जे गिचीअ में महीने खून लिखंदा वञो। नाक खून लिखजे, 12 महीना 12 माहवारियूं वे, साल में 12 खून पीउ जे गिचीअ में। ॿाहिरि वरी चखियो मखियो घुमंदो, मुछुनि खे पाव तेल जो मखींदो, कचहरी में वेहंदो, गाट ऊंचो करे वेहंदो। ख़ुदा जो कसम आहे ॿुॾी मरण जो मकान। अरे तूं पंहिंजे घर में अछी ॾाढ़ी थी वई थे त मथो 6 महीने खां पोइ धोए थो, 8 ॾिहाड़े 15 ॾिहाड़े मथो धोए थो। उहा न्याणी मज़लूम जेके तो मज़लूम खे घर में विहारे छॾियो आहे, ख़ुदा जे कहर खे दावत थो ॾे पियो। रब करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब फरमायो आहे, जेकॾहिं धीअरूं विहारिया हा त मां मुहम्मद विहारिया हा। जेकॾहिं न्याणी विहारण हक़ हुजे हा त रसूलुल्लाह विहारे हा। पर मुंहिंजे मुहम्मद अरबी शेरे ख़ुदा खे चयो, अली मां तोखे 3 वसियतूं थो कयां, यादि कजां। पहिरीं वसियत इहा थी, नमाज़ जो वक़्तु अचे देर न कजां, नमाज़ अदा कजां। ॿी वसियत इहा थो कयां, माण्हू मरी वञे देर न कजां, कफन दफन करे जल्दी कब्रिस्तान में पूरजां। 3 वसियत इहा थो कयां, संग घर में बालगो थी वञे त विहार जां न, उनखे जल्दी उथार जां त मां मुहम्मद करीम तोखे भाकुर पायां। पर तव्हांजो त ॾोह कोन्हे, अणपढ़िया हो। अॼुकल्ह पीरनि फ़क़ीरनि जो कमु लथो पियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ त पीरनि सॾाइण वारा, आलम सॾाइण वारा, मौलविन सॾाइण वारा, ज़ाहिर में निमाज़ी ॾाढियूं वॾियूं, पटका बदल ॾुख रुगो मूंखे उन्हनि जो आहे। उन्हनि जो जॾहिं कमु लथो पिया त पोइ ॾाढी कूड़नि ते कहिड़ी बयार आहे, जाहिलनि ते कहिड़ी बयार आहे, बेदीननि ते कहिड़ी बयार आहे। दुआ कर शल ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांखे हया ऐं गैरत नसीब फरमाए। अदा छोकिरड़ी नंढड़ी, कावड़ त कोन कंदव न खणी घुराइजो। ओ मुंहिंजा भाउ कंहिंखे खणी चओ, बाबा छोकिरी अबा अञा छोरी मेट्रिक ई कान ॾिनी आहे। अबा का मेट्रिक फर्ज़ त कान्हे का। अदा अॻियो बि जेको हूंदो न, जंहिंखे ॾिनल हूंदी मंगेंदे खे या साहुराणे खे, उहो बि चवंदो ठहियो भला छोरी पढ़े, मन का मास्तरी मिलेसि ॾोकड़ा आणींदी। वरी जल मेट्रिक पास कई, अबा छा यार मेट्रिक वारे खे त बूट पालिस बि कान थी अचे, छॾ त भला ग्रेजुएट थिए। ग्रेजुएट फर्स्ट ईयर जो इम्तिहान ॾिनो अथई, उहो ॾे। पोइ जंहिंमहिल छोकिरी हाणे सही मेट्रिक खां त अॻे बालग थी वई, बालगी वारी हालत में वई स्कूल मेट्रिक ॾिनई, वरी पोइ सही उन खां बाद वरी पियो सम्झो था अॻिते बीए जंहिंमहिल छोरी कई, होॾो आयो अख़बार में नतीजो त फलाणे कॉलेज जे शागिर्दनि जो छोकिरनि छोकिरनि जो नतीजो आयो। वरी साॻी अख़बार में वरी फोटू बि हूंदो, ख़बर बि हूंदी त अबे मांखे पुराणो पोढ़ो अंधो मंडो मुड़ुसु पे ॾिनो, मां क़बूल कान कयो आहे, मां पंहिंजे होश हवास ख़ाश ख़ुशीअ सां ओ हेड न अखियुनि वारो मुड़ुसु वञी कयो आहे। न का अबे खे ख़बर, न का अम्मा खे ख़बर, छोरी ॿिए छोरे सां वञी लाड़काणे में वञी शादी करे। पोइ अबे जूं वाछा बि टिड़ी वेंदियूं, भॼंदो डुकंदो, फैसला बरादरियूं केस वकील। पर हाणे त सोना पाणी तुंहिंजे मथे खां लंघियो, हाणे कुझु कोन थींदो। हाणे त जवान जे कुल्हे ते चढ़ी आहे, क़यामत ताईं तोॾे कान ईंदी। ईंदी आहे बा ॻाल्हाईंदा हलो। तूं पंहिंजी गैरत पाण थो विकिणी, अॻ में तूं पंहिंजी गैरत धार। तुंहिंजा भाइरनि जा पुट भाइटिया वेठा थी, तुंहिंजा भाणे जा वेठा थी, तुंहिंजा अज़ीज़ वेठा थी, तुंहिंजी सौटनि जी औलाद वेठी आहे, पंहिंजी क़ौम जी ख़ानदान जा फर्द तुंहिंजे ॻोठ में वेठा आहिनि। बिस्मिल्लाह करे न्याणीअ खे को लाइक़ु फर्ज़ंद कंहिं बि मुस्लमान जी औलाद में पंहिंजे ख़ानदान मां परणाए छॾ, तुंहिंजी बि लॼ रजी अचे। ख़ुदा ताला शल हर मुस्लमान जी लॼ बचाए छॾ।
अगे चवंदा हा त औरत जी कमाई खाइण हराम आहे। अॼुकल्ह माण्हू औरतुनि जे कमाई ते वेठा आहिनि। हिकु त उथारण कोन था, पढ़ाइनि था, पढ़ाए उहा ऑफिसराणी थींदी। जेका हाणे मूंखे सच ॿुधा, जेका ऑफिसराणी थींदी सा घर वारनि खे कमाए खाराईंदी, मुड़ुस खे मानी पचाए ॾींदी? हा हो त कयो या न कयो, कान कंदी न थी? घर जो बुहारो कढंदी, कपिड़ा धोई ॾींदी, चाचे सहुरे जी ख़िदमत कंदी, पोइ शादी में फ़ाइदो कहिड़ो? ऑफिस ॿियो वरी असांजा माण्हू सादा सूदा छा चवंदा, मोदी साहब तव्हां त हो पुराणा दकिया लूसी चरिया। पढ़ी लिखी जेका औरत हूंदी, पढ़ी लिखी, उहा औलाद खे सुठी तरबियत ॾींदी, औलाद खे सुठे नमूने सां पालींदी। छो त पढ़ियल आहे न। जाहिल हूंदी त कहिड़ी ख़बर। पर ख़ुदा पाक जो कसम आहे, मां तोखां पुछां थो, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? बेटाई घोट जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? अल्लाह जे वलियनि जूं मारूं कहिड़नि कॉलेजनि में पढ़ियूं हूं? रब जो कसम आहे, अॻे जन खे तो अणपढ़ियो चयो पे, उन्हनि जे पेट मां गौस जावा, कुतुब जावा, वली जावा, इमाम जावा, भलारा जावा। अॼुकल्ह जी मास्तराणीअ जे पेट मां जेको ॿार ॼमे थो तंहिंखे बांग बि कान थी अचे। अचे थी बा? वो बाक़ी पढ़ी लिखी छा सुधारींदी औलाद खे? जेड़ी पाण सुधरी आहे ओड़ी ॿियनि खे बि सुधारींदी न सही। पाण सुधरी आहे जो धारनि सां गॾु वञे, धारनि सां गॾु वेहे, धारनि सां कचहरियूं करे, धारनि जे मुंहं ते लॻे, पर्दो कोन्हे को, हया कोन्हे को, अखियुनि मां शर्म छॾे थो वञे पियो। उन जे पेट मां जेका औलाद पैदा थींदी सा बि शर्म हया वारी कान हूंदी। ख़ुदा पाक जो कसम आहे, उहे औरतूं जो सिज बि पाछो कोन ॾिठो हो, तन जे पेट में ॼावा त पीरा न पीर जहिड़ा जवान ॼावा। हजरत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी जहिड़ा जवान ॼावा, हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार गफ्फारी जहिड़े जवान जहिड़ा ॼावा, जन जे माउरनि खे तो अणपढ़ियो सॼो आहे। रब जो कसम आहे, तन जे पेटनि मां गौस कुतुब ॼावा। अॼुकल्ह कंहिं माईअ पढ़ी लिखीअ जे पेट मां को मसीत जो बांगो पैदा थियो, को मदरसे जो, को मुदरस, को मौलवी पैदा थियो आहे? पढ़ी लिखी आहे सो सुधारे छॾींदी। गैरत धार, कुछ गैरत धार, मुसलमान थी ॾेखार। नबी करीम जे उम्मत में गैरत नाहे त कुछ भी नाहे, जे गैरत आहे त सब कुछ आहे। सलात पढ़ मुझे आका मोहम्मद अरबी दे बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। ॻाल्हि पे कयमि, अबू बकर खां पुछऊं तोखे नबी पाक पंहिंजे धीअ लाइ मुड़ुस क़बूल आहे? चई हा। याद आहे? हाणे वारो कह त्यारो आ पेश आ, जिब्रील प्यादो घोट घोड़े ते सवारो आ। एड़ो घोट जंहिंजे लाइ सॼो जहान ॼाणी हुजे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या अली, दम दस्तगी। प्यारा दोस्तो अजीजो, जब नबी पाक खां पुछण जो वारो आयो आहे, या रसूल अल्लाह, अबू बकर त क़बूल कयो आ त मुंहिंजी न्याणी भली नबी पाक सां शादी करे। हाणे तव्हां बालिग़ हो, तव्हां खां पाण खां था पुछूं, तव्हां खे भला आशा क़बूल आहे? पाण ख़ामोश रहिया, वरी ॿीहर पुछऊं, वरी ख़ामोश रहिया, वरी टीहर पुछऊं, पाण फरमायूं हाओ मूंखे क़बूल आहे। छा फरमायूं? हाओ मूंखे क़बूल त थी वियो, निकाह थी वियो। पुछऊं साईं, असां हेकर पुछो त बि चुप कयव, ॿीहर पुछोसीं त बि चुप कयव, टियों दफ़ो तव्हां खां पुछोसीं त बि चुप कयव। ऐं मुंहिंजा प्यारा नबी, टियों दफ़ो खां पोइ तव्हां हाओ कई आहे छो? पाण फरमाइनि था क़ुरान कोन पढ़ियो अथव छा?
कुरान में अल्लाह ताला फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह फरमाइंदो आहे मुंहिंजो नबी ऐसी तई कोन ॻाल्हाईंदो आहे जैसी तई मां वही न नबीअ ॾे मोकिलींदो आहियां। अवां मूंखां पुछो त तोखे आशा क़बूल आहे त मां इंतज़ार कयो त रब जी अलाए कहिड़ी मर्ज़ी आहे। मां इन जे करे हिक अरब चुप कई ॿी अरब चुप कई जंहिंमहिल टियों दफ़ो तव्हां पुछो त जिब्रील लही आयो अल्लाह वटां पैगाम खणी आयो मूंखे चई त रब मूंखे मोकिलियो आहे या रसूल अल्लाह सिद्दीक़ जी न्याणीअ सां तूं निकाह खे हाओ करे क़बूल कर। मां रब तोसां आशा जो निकाह अर्श ते पढ़ी छॾियो आहे। अब मूंखे ॿुधाए इन कुंवार जहिड़ी का कुंवार थींदी बुलंद आवाज़ सां त चओ। इन घोट जहिड़ो घोट कोन्हे इन कुंवार जहिड़ी कुंवार कान्हे। जन कुंवारनि जे लाइ रब जे ज़ात जी मनशा ऐं मर्ज़ी हुजे उहो रब पंहिंजे हबीब खे मशवरो ॾे त मुंहिंजा प्यारा हबीब तूं इहा औरत क़बूल फरमा। पाक औरतूं चइबूं न ॻाल्हि पे आदम त महबूब तोड़े इहे पाक औरतूं हन पाक जागो था ला निंड्रा अहिड़ियूं पाक जो रब पियो हुननि जे लाइ चवे त क़बूल कर। पाण जंग ते मुस्तफ़ा वञे थो कुणा विझे थो जंहिं पे घर वारीअ जो कुणो निकिरे थो आहे जंग ते मुस्तफ़ा पाण सां घर वारी वठियो थो वञे। सफ़र में आ तब ज़ाल गड्डा हज़र में आ तब ज़ाल गड्डा जंग में आ मुस्तफ़ा तब ज़ाल गड्डा। जे नबी करीम जी ज़ात उमरो करे थो तब घर वारी गड्डा जे हज ते वञे थो तब घर वारी गड्डा। और तबलीगी जमात वारो साल थियो तस निकतो आ माई पेशावर वेठी आ पाण तो लालू में धिका खाए। अब आहे या ना है अरे ख़ातमन नबीय्यीन जे पाक घर वारनि खां तुंहिंजी ज़ाल मथे आ। हाँ साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद चवंदा अला सी जन्नत नसीब फरमाइस बुलबुल सिंध के त साईं असां लाड़काणे जे शहर में ॾिठो आहे त मायूं रोज़ थियूं बोरी छिननि। साईं बोरी कीअं थियूं छिननि चई ग़रीब गरड़ो वीचारो छा कंदो आहे जो बोरी वठी 10-15 रुपए जी उहा फाड़े दर ते हणंदो आहे त परदो थिए ईअं न साईं। हाणे बोरी लॻी पई आहे परदे वारी हेॾो आयो पटाटनि वारो पटाटा वठो हणजो माई घुत त बोरी खां ॿाहिरि। वरी आयो को सही के चवां चांहि वारो वरी को आयो पकोड़नि वारो वरी को आयो मिठाई वारो त माई सुबुह खां शाम ताईं टकर हणी हणी करे बोरी फाड़े थी करे। आहे या ना है अबा चल जोर सा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सबै जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा मूंखे रुगो विच ते ॻाल्हि करणी हुई जेके माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइनि पिया। महबूब वञे सफ़र ते त घर वारियूं वठी वञे जंग ते वञे उमरे ते वञे हज ते वञे। असांजे शाहपुर चाकर जो हिकिड़ो मौलाना तबलीगी 2 साल हलियो हुयो। घणा साल साईं ॾाढे त चओ 2 साल। वरी हुन जा जेके पार्टी वारा साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾी वीचारे दीन जे लाइ कुर्बानी ॾिनी आहे 2 साल घर न आयो आहे। अब समझो था अलाए न हाँ वॾी कमाई आहे न साईं। चलो ख़ुदा हया नसीब करे। कीअं न माण्हुनि खे बेवकूफ़ दीन जे रंग में बेवकूफ़ पिया बणाइनि इस्लाम जे रंग में बेवकूफ़ पिया बणाइनि। अब जाहिल तबलीग कंदो आहे या आलिम ॾाढे ॻाल्हायो जोर सां चओ। मां त चवां थो जेके बि तबलीगी जमात जा टोलनि जा टोला निकिरनि था टोलनि जा टोला जाहिल आहिनि।
न अरबी जी ख़बर आहे, न फारसी जी ख़बर आहे, न तफ़सीर जी ख़बर आहे, न क़ुरान जी ख़बर आहे। बस हिकिड़ो रटियल किताब हुननि जो तबलीगी निसाब आहे, उहो खणी पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। ऐं उन किताब में नऊज़ बिल्लाह लिखियो अथनि त नबी करीम ते दुरूद ताज पढ़ण वारो मुशरिक आहे, दुरूद लखी पढ़ण वारो मुशरिक आहे। जेको दुरूद ऐं ताज पढ़ंदो, दुरूद लखी पढ़ंदो, उहो शिरक में मुब्तला थी वेंदो, हुनजो ईमान ख़तम थी वेंदो। असांजे बुज़ुर्गनि मुर्शिदनि त ॿुधायो आहे, जंहिंखे रसूलुल्लाह जो दीदार करणो आहे सो दुरूद ताज पढ़े त मुस्तफ़ा जो दीदार थी वञे। तोखे इहो ई तबलीग कंदा न, इहो ई सबक़ पढ़ाईंदई न। यारी बंद, उर्स बंद, मीलाद बंद, या रसूल अल्लाह न चओ, ख़त्मो न ॼारियो, मैयत मरी वञे त जनाज़े खां पोइ दुआ न घुरोसि, कल चहल कदमी बि न करायो, कब्र ते बि बांग न ॾियो। बाक़ी छा बचियो आहे? हाणे रुगो मैयत ते कुतनि जी बछ करायो बसि। हा न साईं, बांग बि न, कलमो बि न, आज़ान बि न, दुआ बि न, चहल कदमी बि न, बाक़ी छा बचो? साईं जो जद बाक़ी रुगो मोहकारो बचो थो वञे। पर अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारा सभु कम कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला कंदासीं। ऐं इहे रस्म न आहिनि, रस्मूं न आहिनि, मां तव्हांखे हदीसुनि मां साबित करे ॾेखारियां। असांजे औलियाए कामिलीन उस्तादनि बुज़ुर्गनि जो तरीक़ो सही सही सुन्नत वल जमाअत जो तरीक़ो आहे, अॼुकल्ह जो न आहे। अरे असांजो मज़हब मेड इन इंडिया न आहे, असांजो मज़हब मदीने खां आयो आहे। किथां आयो आहे? हिननि जो देव बंद मदीने में न आहे, हिननि जो देव बंद इंडिया जे शहर में आहे। हिननि जो इंडिया जो मज़हब आहे।